सिंध एजुकेशन डिपार्टमेंट कराची में खैरपुर समेत ॿियनि केतिरनि ई ज़िलनि जा प्रमोशन जा फाइल पैसा न मिलण जे करे सर्द खाने में पियल। प्रमोशन जे इंतज़ार में वेठल मुलाज़िमनि सिंध सेक्रेटेरिएट जा चकर काटण में टाइम गुज़ारे छॾियो। सेक्रेटेरिएट जे ऑफिसरनि प्रमोशन ते मुख़्तलिफ़ रेट मुक़ररु करे छॾिया आहिनि। असिस्टेंट मां ऑफिस सुप्रीडेंट 17 ग्रेड मां 18 ग्रेड जा प्रमोशन ऐं 18 मां 19 ग्रेड जा प्रमोशन, 19 मां 20 ग्रेड जा प्रमोशन जा फाइल सालनि खां सिंध सेक्रेटेरिएट में पहुतल आहिनि, जॾहिं त पोस्टूं बि ख़ाली आहिनि मगर धुरियूं प्रमोशन करण जे लाइ तयारु न आहिनि। उमेदवारनि एहतिजाज कंदे ॿुधायो आहे त असांजा प्रमोशन पैसनि जे सबबु रोकिया विया आहिनि। हिननि मुतालबो कयो आहे त असांजा प्रमोशन करे असांजे ज़िले में ख़ाली पियल पोस्टुनि ते असांखे मुक़ररु कयो वञे। ॿी सूरत में असां एहतिजाजी तहरीक हलाईंदासीं।